हेडमास्टर मंगकोट में हाजी जावेद अली कांठानी की गुजारिश कंदस अची पांजे ख्याल में गुजार हाजी जावेद अली कांठानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाई काबिल एहतराम मरकजी अवान साईं शफी सेठियो साहब ऐं तमाम आयल उस्तादन के अस्सलाम वालेकुम। साईं जो अचण जो मकसद 10 फरवरी ते जेको कराची में धरनो है एहतजाज है सर्विस स्ट्रक्चर के ला ॿिया जेको उस्तादन जा खोड़ सारा मसला उन्हनि जे लाइ इंशाअल्लाह असां साईं खे यकीन था ॾियारियूं त इंशाअल्लाह तालुको जुड़ो अॻ में भी अॻु भरो इंशाअल्लाह असां हींअर 10 फरवरी ते भी इंशाअल्लाह पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं साईं खे यकीन ॾियारियूं जेसिताईं असांजो इन डिपार्टमेंट में आया असां डिपार्टमेंट से रिलेटेड आहियूं इंशाअल्लाह जेको भी उस्तादन जा मसला हूंदा इंशाअल्लाह असां उस्तादन सां गॾु हूंदासीं ऐं असां उम्मीद कयूं था कि नव उस्ताद आयल आहिनि सीनियर उस्ताद आहिनि उहे जदोजहद में हाजी साहब जो साथ ॾियनि ऐं जिथे भी यार दोस्त वास्ते आ रहा ताल्लुक वारा उन्हनि ताईं ऐं सोशल मीडिया जो दौर है सोशल मीडिया के जरिए ये पैगाम पहुंचायो त इंशाअल्लाह 10 फरवरी ते तारीख़ी धरनो हणे ऐं ॿियो आउं वक़्तु वलां कि पेटेल में अहिड़ा चंद मफ़ाद पास माण्हू अची विया आहिनि जेको पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर ऐं उस्तादनि जे ताज खे उस्तादनि जी इज़त खे चंद टकनि जे ख़ातिर उन्हनि जो सौदो था कनि। पेटेल वाहिद पाकिस्तान जी जेको सियासी पार्टी का तंजीमन का हिन जो जेको किरदार है रजिस्टर मुशर्रफ ने डिक्टेटर दौर में सब सियासी जमातों में अज असां वट एक जाफरी किरदार जैं 2017 में लाग मार्च जरिए भिक्षा का लाग मार्च जरिए असां के प्राइमरी उस्तादन के ज़रूर ग्रेड डिवाइन में अहम किरदार अदा कयो ऐं हाणे असांजे प्राइमरी लाइ जो सर्विस स्ट्रक्चर है 17 19 ग्रेड लाइ साईं 6 फरवरी ते सभी उस्तादन के प्राइमरी उस्तादन के जो काल ॾिनी आहे इन सिलसिले में अज असां वटि नवंकोट में कई आयो आहे साईं के जसू जे साईं जो ही कुर्बानियों अल्लाह पाक साईं के सदाई कामयाब रखे ऐं सदाई खुशहाल रखे ऐं हर तहरीक में असांजे प्राइमरी उस्तादन जे जेको तहरीक है जेको असांजा मुतालबा आहिनि उनमें कामयाबी अता फरमाए।